नाज़र अवामी न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त के हलानी मां ख़बर ॾींदारो हलानी बरसां ॻोठ कलंदर आबाद जी रेवासण औरत सुगरा ज़ाल ज़मीर मला पुरस्रार बीमारी में मुब्तला थी वई। बीमारी सबब हेठियूं धड़ कम करण छॾे वयो। मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मां ग़रीब आहियां। मां पंहिंजो अल्लाह तल खपाए मुख़्तलिफ़ इस्पतालुनि मां इलाज करायो पर को बि फ़र्क़ न पियो आहे। हाणे मूं में इलाज कराइण जी ताक़त न रही आहे। मुंहिंजो मुड़ुसु ग़रीब ऐं मिसकीन आहे जेको ॾियाड़ी मज़दूरी ते कमु कंदो आहे। हेॾी महांगाई में पेट जो गुज़र सफ़र मुश्किल सां कंदा आहियूं। हिन पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी वज़ीर आला सिंध DC नौशरो फिरोज़ ऐं ॿियनि वस वारनि खे अपील कई त मुंहिंजो इलाज सरकारी ख़र्च ते करायो वञे जीअं मां पंहिंजे बच्चनि सां ख़ुशगवार ज़िंदगी गुज़ारियां। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।